बिठली लग ॻोठ सानूर यूसी कांटो जे प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग केतिरनि सालनि खां ज़बून हाल बणियल आहे, जिते 100 खां मथे ॿार तालीम कराए रहिया आहिनि, पर स्कूल जी बिल्डिंग ज़बून हुअण करे हिक निम ऐं बबर जे वण हेठि सख़्त सीअ में वेही तालीम कराए रहिया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त असां बॉल ऑफिसरनि खे केतिरा ई भेरा अर्ज़ कया ऐं दरख़्वास्तूं पिणु ॾिनियूं आहिनि, पर कंहिं बि ऑफिसर जे कन ते जुए बि न चिड़ी आहे। इन सर्दी जे सख़्त सीअ में ॿार वणनि हेठि वेही तालीम पिराइनि था। तंहिं करे असीं वज़ीर तालीम साईं सरदार शाह साहब ऐं DC थरपारकर खे अर्ज़ करियूं था त असांजे प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जी हालत ॾिसी मासूम ॿारनि ते रहम खाई प्राइमरी स्कूल जी मरमत कराए ॾिनी वञे, जंहिंखे न दर न दरियूं आहिनि। समूरी बिल्डिंग जी मुकमल मरमत कराए ॾिनी वञे। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।